बुकेरा शरीफ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त बुकेरा शरीफ जे ॻोठ हादी बख्श कलेरी जे रवासण तशद्दुद जो निशानो बणजंदड़ रुकैया कलेरी ऐं संदसि भाउ पुलिस जी ज़ातियुनि खिलाफ़ बुकेरा शरीफ जे प्रेस क्लब ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई है। बुकेरा शरीफ पुलिस जवाबदारनि खे गिरफ्तार करण बदिरां असां जे घर ते चढ़ाई पई करे मुतासिर खातून जो चवण है पुलिस ऐं बाअसर असां ते तशद्दुद कयो है, इंसाफ़ बजाए असां ते ज़ुल्म कयो पियो वञे। थाणे जो वॾो मुंशी ॻरी रिश्वत वठी असां ते तशद्दुद कंदड़ धुर जो साथारी बणियल है। तशद्दुद जो मेडिकल सर्टिफिकेट मिलण बावजूद नामज़द माण्हुनि खिलाफ़ पुलिस केस दाख़िल न पई करे। फौरन धुर बणियल पुलिस ऐं जवाबदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। हिननि IG सिंध ऐं SSP टंडो इलियार खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।